नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। घोटकी जे अनवराबाद पाड़े में सावंत सिंधराणी खूनी तकरार तां मारिजी वियल ॿारड़ीअ समेत 3 ॼणनि जी तदफ़ीन कई वई आहे। ॿारड़ी बुशरा ऐं गौस बख्श सावंत जी जनाज़े नमाज़ अनवराबाद पार्क में अदा कई वई। वाक़े जा CCTV फुटेज आवाज़ TV हथ करे वरिता आहिनि। पुलिस मूजिब सिंधराणी बिरादरी जे हथियारबंदनि सावंत बिरादरी जे घर ते हमलो कयो। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां आवाज़ जे रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी खां। जी मुश्ताक, अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मुश्ताक, इन हवाले सां अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं इन हवाले सां रिपोर्टर खां अपडेट मालूम करे सघूं। अवां खे आगाह कयूं पिया घोटकी जे अनवराबाद पाड़े में सावंत सिंधराणी खूनी तकरार तां मारिजी वियल ॿारड़ीअ समेत 3 ॼणनि जी तदफ़ीन कई वई आहे। ॿारड़ी बुशरा ऐं गौस बख्श सावंत जी जनाज़ नमाज़ अनवराबाद पार्क में अदा कई वई। अवां खे ॿुधायूं त वाक़े जा CCTV फुटेजिस आवाज़ TV हथ करे वरिता आहिनि। पुलिस मूजिब सिंधराणी बिरादरी जे हथियारबंदनि सावंत बिरादरी जे घर ते हमलो कयो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी खां। जी मुश्ताक शाही लगारी, इन हवाले सां अपडेट कजो। जी घोटकी में गुज़िरियल राति पेश आयल अफ़सोसनाक वाक़े जा CCTV फुटेज आवाज़ हथ अची विया आहिनि। घोटकी शहर जे कलमा चौक वारे इलाइक़े में पुरानी दुश्मनी तां हथियारबंद दुकान ते फायरिंग करणी, जंहिं जे नतीजे में 10 वरनि जी ॿारड़ी समेत 2 ॼणा मारिजी विया हुआ। CCTV फुटेज में ॾिसी सघिजे थो त छह जवाब त 3 मोटरसाइकिल ते उते पहुता आहिनि, जिते सरेआम फायरिंग करे फरार थी विया आहिनि। वाक़े वारनि उते कलमा चौक वटि जेको पुलिस पिकेट ॾिनी, पर उते उन मौक़े ते पुलिस पिकेट ॾिनाई। वाक़े बाद जवाबदार जेके आसानी सां फरार थियण में कामयाब थी वियो। पुलिस जो चवण आहे त वाक़ो जेको वाक़ियो आहे सावंत ऐं सिंधराणी बिरादरी में तकरार तां पेश आयो आहे। घोटकी सिंधराणी बिरादरी जे हथियारबंद सावंत बिरादरी ते हमलो करे छॾियो आहे। पुलिस अञा ताईं जेको वाक़े जो केस दाख़िल न कयो आहे। होॾां जेको आहे अनवराबाद पाड़े में जेको आहे पंहिंजूं हिते क़तल थी वियल अनवराबाद घोटकी में अदा कई आहे। गुज़िरियल राति हमले में क़तल थी वियो बुशरा ऐं सावंत अदा कई। जनाज़े नमाज़ में सियासी समाज जे वॾे अंग में शिरकत कई। ठीक आहे, मुश्ताक अपडेट करण लाइ।